अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली कार चइजे थो अव्हांखे तालीम अकेडमी में। दोस्तों अॼु जेके असां सवाल वठी आया आहियूं इहे कुझु त पास पेपर्स में आहिनि ऐं कुझु वरी जेके ख़ासि रिपीटेड क्वेश्चन आहिनि उहे असां वठी आया आहियूं। सभ खां पहिरियों असांजो जेको सुवालु आहे उहो आहे मोहनजोदड़ो जी खोटाई 1922 में थी कंहिंजी निगरानी हेठि? सर जॉन मार्शल जी निगरानी हेठि, जेको हिकिड़ो अंग्रेज़ हुयो। इस्तलाह खोड़ी की घुमरी जो मतिलबु आहे सभिनी जा हाल हिकु जहिड़ा आहिनि। थधो घड़ो पाणी खे छांव में रखाईंदो आहे। ही हिकिड़ो पहाको आहे। शहादलती भिटाई जी सुर सारंग जो तालुक बरसात सां आहे। हेठिन मां कहिड़ो इस्म ख़ासि आहे? औरत, कराची, स्कूल ऐं वज़ीर आज़म। इन्हनि में जेको आहे कराची इस्म ख़ासि आहे, छो जो असांखे ख़बर पवे थी त कराची हिकिड़ो पाकिस्तान जो शहरु आहे। उन जे नाले वठण सां ई असांखे ख़बर पइजी थी वञे त इन में छा जी ज़िक्र आहे, छा जे बारे में चयो वियो आहे। ऐं जेको आहे औरत असांखे ख़बर न आहे त कहिड़े औरत जे बारे में चयो वियो आहे असांखे। मिसाल हुजे आहे फातिमा, सारा, त उहो असां चऊं हा त इहो हिकिड़ो ख़ासि इस्म आहे या इस्म ख़ासि आहे। स्कूल असांखे ख़बर न आहे त कहिड़े स्कूल जे बारे में चयो वियो आहे। स्कूल त जाम आहिनि। ऐं वज़ीर आज़म असांखे ख़बर न आहे त कहिड़े मुल्क जे ऐं कहिड़े वज़ीरनि जे लाइ चयो वियो आहे। जीअं हिते हुजे आहे इमरान ख़ान या शहबाज शरीफ़, असां चऊं हा त इहो हिकिड़ो इस्म ख़ासि आहे, इहो हिकिड़ो ख़ासि नालो आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो इदारो कॾहिं क़ाइमु कयो वियो? 1991 में। लफ़्ज़ कुपत जी माना आहे ठगी, जो खेड़े सो खाए मशहूरु नारो सूफ़ी शाह इनायत जो हुयो। सिंध मदरसतुल इस्लाम कंहिं क़ाइमु कयो? हसन अली आफंदी। सिंध में बाक़ाइदे तालीमी इदारा सभ खां पहिरियां कंहिं क़ाइमु कया? आर्यन। सूमरनि जे दौर जो पहिरियों शाइर केरु हो? पीर सदरुद्दीन शाह। मोहनजोदड़ो जी खोटाई मंझां छाजा निशान मिलिया? मंदरनि जा निशान मिलिया। अंग्रेज़नि जो दौर कॾहिं खां शुरू थियो? 1843 ईस्वी में शुरू थियो ऐं 1947 ईस्वी में ख़तमु थियो। सिंधी ॿोली जो पहिरियों नाविल निगार मिर्ज़ा कलीच बेग कॾहिं पैदा थियो? 1853 ईस्वी में।